सिंध हुकूमत तरफ़ों तालीमी इमरजेंसी लगाइण वारे ऐलान बावजूद हिंगोर जामे अध सदी खां क़ाइम क़दीमी स्कूल में ॿार हिक कमरे अंदर तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। यूसी रसूलाबाद जे ॻोठ दाइम खान हाजीअ में 1968 खां क़दीमी प्राइमरी स्कूल में 150 ॿारनि जे लाइ हिक कमरे वारी इमारत हुजण करे स्कूली ॿार गर्मीअ तोड़े सीअ में वण जे हेठां तालीम हासिल करण लॻा। मिलियल ॼाण मूजिब 150 ॿारनि लाइ सिर्फ़ हिकु उस्ताद मुक़रर आहे, जंहिं करे ॿार सही नमूने तालीम हासिल करण खां लाचार आहिनि। स्कूल में मुक़रर उस्ताद हादी बख्श भाई ॿुधायो त 150 ॿारनि खे हिक वक़्तु सबक़ ॾियणु तमामु मुश्किल आहे, पर हू पंहिंजो फर्ज़ निभाईंदो आहे, जॾहिं त सरकार खे स्कूल जा कमरा वधाए वधीक उस्ताद मुक़रर करणु घुर्जनि। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे ॻोठाणनि कुर्बान राजपड़ ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ खे ॿुधायो त 1968 जो पुराणो ऐं तारीख़ी स्कूल, जंहिंजो कंहिं बि चूंडियल नुमाइंदे ध्यानु हुजण बावजूद नोटिस न आहे वरितो। कमरा बि मिलनि ऐं असांखे ॿ उस्ताद मिलनि, ॿार नथा पढ़ी सघनि, मिले थो किन खे नथो, फर्नीचर पूरो कोन्हे, ॿार हेठि वेठा नज़र सो ॿार माउ पीउ बि नथा सघनि, उस्ताद छा करे। इलाही सारी इलाइक़नि जा तक़रीबन जेके हद में माण्हू वेठा आहिनि, उतां जा तक़रीबन इलाही ॿार था अचनि। सदन चवणु हो त जॾहिं चूंडियुनि जा ॼाण ईंदा आहिनि त खेनि 20-20 साल अॻु फोतुनि जी उज़र खायूं यादि ईंदियूं आहिनि, सिर्फ़ वोटनि जी लालच में, पर सदन ॿारनि जो मुस्तक़बिल जो कंहिंखे बि फ़िक्र न आहे। ॻोठाणनि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त खेनि स्कूल जी इमारत ॾेई संदन बचनि जो मुस्तक़बिल बचायो वञे, ॿी सूरत में हू नेशनल हाईवे ब्लॉक करे एहतजाज कंदा।